الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والسارق والسارقة فاقطعوا أيديهما جزاء بما كسبا نكالا من الله والله عزيز حكيم فمن تاب من بعد ظلمه وأصلح فإن الله يتوب عليه إن الله غفور رحيم ألم تعلم أن الله له ملك السماوات والأرض يعذب من يشاء ويغفر لمن يشاء والله على كل شيء قدير صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि सां मोमिननि सां मुख़ातब थींदे फरमायो हो त दुनिया जे ज़िंदगीअ में चोरी फुर धाड़ो तॾहिं बंदि थींदो जॾहिं माण्हुनि जे दिलनि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो। ईमान वारो ख़ुदा जो ख़ौफ़ रखो। जे ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे त हुकूमत केतिरा बि इदारा क़ाइमु करे चोरी ऐं बदमाशी बुराईअ खे ख़तमु करण जा माण्हू को न को रस्तो ॻोल्हे करे बुराई पिया कंदा। जेसि ताईं माण्हुनि जे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ नथो अचे तेसि ताईं बुराई ख़तमु न थींदी। चोरियूं ज़िनाऊं बुछड़ायूं बुरायूं ख़तमु कोन थींदियूं जेसि ताईं माण्हुनि जे दिलि में ईमान पको नथो थिए ख़ुदा जो ख़ौफ़ नथो अचे। अल्लाह तबारक व तआला गुज़िरियल आयतुनि में दुनिया जे अंदरि अमन इत्मीनान ऐं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ ॼण त हिकु सबक़ु सेखारियो त ख़ुदा जो ख़ौफ़ दिलि में रखंदव त हिक ॿिए जो अहसास बि रखंदव। ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे त नंढे वॾे जी इज़त बि कोन रखंदव। ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो त दुनिया जे अंदरि एतिराम वारो तालुक़ ई तव्हांजे दिलि मां निकिरी वेंदो। ख़ौफ़ ख़ुदा जो इहे सभु शयूं दिलि जे अंदरि पैदा करे थो। त पोइ इन इहे निस्बत खे बरक़रार रखंदे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तरफ़ खां बेनियाज़ी ज़ाहिर कंदे कुझु सज़ाऊं बयानु कयूं आहिनि। ज़िना जी सज़ा, चोरीअ जी सज़ा, शराब जी सज़ा। जेकॾहिं कंहिं मुस्लमान खां चोरी ज़ाहिर थी पवे त उनखे कहिड़ी सज़ा ॾिजे ऐं चोर केतिरो सामान चोरी करे त पोइ उनखे सज़ा ॾिबी ऐं सामान बि कहिड़ी कैटेगरीअ जो हुजे। मामूली मामूली शयुनि ते बि सज़ा ॾिबी हथु कटिबो या क़ीमती शयूं हुजनि त पोइ उन में इब्तिदा ज़माने में त ईअं हूंदो हो इस्लाम खां पहिरियां ई चोर खे हथ कटण वारी सज़ा ॾींदा। हता कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में अञा नुबूअत अञा इस्लाम क़ुरान पाक जो कानून नाफ़िज़ कोन थियो हो। शुरूआत वारे ज़माने में हिकिड़ो नौजवान हो दुवैक नालो हुउसि, ख़ुज़ाई क़बीले जो हो। काबतुल्लाह शरीफ़ जो ग़िलाफ़ चोराए विधाईं। कुरैश क़बीले वारनि पकड़ियुसि, देरी कान कयूंसि, हथु कटे छॾियऊंसि। अञा इस्लाम नाफ़िज़ कोन थियो आहे, क़ुरान पाक मुकमल कोन थियो आहे, हकाम जारी कोन थिया आहिनि। पहिरियां ई माना मालूम थिए थो त इब्तिदा इस्लाम खां पहिरियां ई चोर जी सज़ा इहा हुई। पर ग़ैर क़ानूनी ग़िलाफ़ जी क़ीमत हले केतिरी हुई। या पुराणे ज़माने में कंहिं माण्हूअ रस्सी चोराई, वठोसि हथु कटियोसि। कंहिं कुकड़ जो अंडो चोरायो, वठोसि हथु कटियोसि। कंहिंजे सब्ज़ीअ मां गोगरू पटे खाधई, वठोसि हथु कटियोसि। अड़े केलनि मां गोशो पटे खाधई, वठोसि हथु कटियोसि। खजीअ मां हिकिड़ो गोशो टोड़ियईं, पाण खाधई, ॿकरनि खे खारायईं, वठोसि हथु कटियोसि।
सज़ा हुई पर गैर मुनज़्ज़म तरीक़े सां, काई हद कान हुई। कंहिं ग़रीब जेकॾहिं चोरी कई साबित थियो त हुनखे सज़ा लॻी वई। अमीर जेकॾहिं चोरी करे त पोइ उते कुझु न कुझु तावील करे फिदियो वठी, कुझु न कुझु एवज़ो वठी, मुआवज़ो वठी जान छॾाईंदा, हथ न कटींदा। पर इस्लाम जॾहिं आयो, इस्लाम बाक़ाइदगीअ सां चोर जी जेका सज़ा आहे उनजो मेयार मुक़ररु कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त चोर क़िस्म जे माण्हूअ खे हया ॾियारींदे, गैरत ॾियारींदे अहिड़ा लफ़्ज़ फरमाया, लानत हुजे चोर जे मथां जो मामूली मामूली शयुनि जे करे पंहिंजो हथ थो कटाए। अंडो चोरी करे त हथ कटाए, मामूली शयूं, महिनत करे पंहिंजो हासिल नथो करे, मामूली शइ रसी खणे हथ कटाए, लानत हुजे चोर जे मथां। दड़को ॾींदे फरमायूं जीअं गैरत कनि, मामूली शयूं कमाए वठनि, न त कंहिं मुस्लमान भाउ खां घुरी बि वठिबी आहे। ईअं चोरी करे खाइनि, अहिड़ियूं मामूली शयूं हासिल कनि, पोइ हुन ते हथ कटाईंदा वठनि। गैरत ॼाणण लाइ फरमायूं एॾा वॾा लफ़्ज़, लानत हुजे अहिड़े माण्हूअ ते जेको मामूली शयूं चोरी करे पोइ हथ कटाए। पोइ अल्लाह तबारक व तआला जॾहिं फरमायो त चोर मर्द हुजे औरत हुजे हथ कटियोसि, साईं हथ कटिबो पर चोरी करे केतिरो माल। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में चोर खे सज़ा मिली, पर 3 दिरहम, 1 दीनार मामूली कंहिं शइ जी सज़ा बि हथ कटण वारी मिली आहे। बाद में हुनखे ॾिठो वियो त वाक़ई हुनजी क़ीमत एतिरी हुई। किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त 1 दीनार सोन जो थींदो आहे। दीनार बि डेंगलो आहे पर सोन जो थींदो आहे। दिरहम वरी चांदीअ जो आहे, पोइ उनजो वज़न कुवैत जो जेको दिरहम आहे उनजो वज़न कुझु वधीक आहे। सऊदी अरब, ओमान, कश, दुबई, इराक वारनि जो जेको आहे उहो कुझु घटि आहे वज़न में। त मक़सदु अहिड़े तरह सां बुज़ुर्गनि जो चवणु आहे त चोर चोरी करे न, शइ कहिड़ी बि खणे हथ कटियोसि त दुनिया सिखे, सुधरे। पर इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो 10 दिरहम, जंहिंजी उमूमन पाकिस्तानी क़ीमत तक़रीबन 20,000 जे लॻभॻि वञे थी। जेका शइ चोरी करे हुनजी क़ीमत एतिरी हुजे त हथ कटियोसि। हिकिड़े भेरे चोरी करे साबित थी वञे, साॼो हथ कटियोसि। मुड़ी थो वञे त ठीकु आहे, तौबा ताइब थिए, पर उहो माल बि वापसि करे, हथ बि कटियोसि, माल बि वापसि करे, तौबा बि करे, जीअं ॿिया सुधरनि। नथो मुड़े वरी बि चोरी थो करे, पोइ वरी खाॿो पेर कटियोसि। साॼो हथ जॾहिं कटियोसि त बि हितां वेणीअ खां, ऐं खाॿो पेर जॾहिं कटणो पियो त बि उहो भेॾीअ खां कटियोसि। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे, जे मुड़ी वञे न, तौबा ताइब थी वञे त बि माल त पर वापसि कंदो ई कंदो आहे आराम। इमाम अबू हनीफ़ा चवंदो आहे, जे माल अथसि त पोइ वापसि करे ॾियो, न अथसि त भला ठहियो, हथ त कटिजी वियुसि। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह फरमाईंदा, माल बि वापसि करे, हथ बि कटियोसि। मुड़े त ठीकु आहे, जे न मुड़े त वरी 4 दफ़ो चोरी करे न, खाॿो हथ कटियोसि। नथो मुड़े त ठीकु आहे, वरी साॼो पेर बि कटियोसि। सज़ाऊं बयानु कयूं वियूं। इहे अहकाम जारी हुया, हलंदा रहिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने खां वठी रिवाज अंदरि ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में हिकिड़ो चोर आंदो वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं, साईं जन जे साम्हूं पेश कयो वियो। साईं हिन चोरी कई आहे। अब छा चोरी कयो अथई? साईं क़ीमती चादर चोराई अथई, चादर। अलाए घणी क़ीमत आहे हिन जी। हुज़ूर जन फरमायो त मां सम्झां थो तो चोरी कोन कई हूंदी, ईअं संगत में तो खई हूंदी ॾिसण लाइ, पर हिननि खणी सम्झो आहे तो चोरी कई आहे। हुज़ूर जन बचाइनि पिया त जीअं मन बची पए, पर हिन चयो न साईं वाक़ई मां चोरी कई आहे। हाणे जॾहिं पाण इक़रार थो करे एतिरनि माण्हुनि जे साम्हूं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त चङो वठोसि, वठी वञोसि, वञी हथ कटियोसि। हथ जॾहिं हुनजो कटिजी वियो, पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे तौबा बि कर। साईं ईअं? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ुरान पाक बि चवे थो त सज़ा ॾियोसि, पोइ तौबा बि करायोसि, आइंदा न कंदो। ईअं न त हथ कटियोसि त पोइ बसि ख़तमु, वरी चोरी कंदो हुते, तौबा करे ॿीहर न कंदो, ॿीहर कंदो त वरी पेर कटिबुसि, रिहा त कान्हे। रिवायत अंदरि ईंदो आहे, उमर बिन सुमरा मज़बूत क़िस्म जो माण्हू हो, ऐं उहो
चोरी करे वधाई, ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थियसि त चोरी कई अथमि, अल्लाह तबारक व तआला जी लानत आहे, हुज़ूर जी लानत आहे हुन ते, ऐं आख़िरत में हुनजे लाइ वॾी सज़ा आहे, दर्दनाक क़ुर पाक बयानु कई आहे। हुज़ूर जन वटि आयो, पाण पेश थियो, साईं मूंखे पाक कयो। अब त कीअं पाक कयूं साईं, चोरी थी वई आहे। छा चोरी कयो अथई? साईं फलाणे कबीले जे माण्हुनि जो उठ चोरायो अथमि। अड़े कोन चोरायो हूंदई, ख़बर अथई चोर जी सज़ा कहिड़ी आहे? साईं हा ख़बर आहे। छा आहे? साईं हथु कटबो साॼो। चइबो हथु कटाइण आयो आहे? साईं आख़िरत वारे अज़ाब खां डिॼां थो, दुनिया में मूंखे पाक कयो, पाक कयो मूंखे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन कबीले जे माण्हुनि खे घुरायो, अब अचो, आया। अब तव्हांजो उठ गुम थी वियो आहे छा? चोरी थियो आहे छा? साईं चोरीअ जी ख़बर न आहे, बाक़ी गुम आहे, गुम आहे। हुज़ूर जन फरमायो ही अमर आहे, चवे थो मूं हिननि जो उठ मां चोरायो आहे। साईं हा गुम थियल आहे असांजो उठ, इहा ख़बर न आहे त पाण वरितो गुम थी वियो आहे जंग में, या कोई चोरी करे वियो आहे। चवे थो त पोइ हाणे वाक़ई हिन चोरी कई हूंदी। हाणे जॾहिं साबिती थी वई, हो बि मञे थो मूंखे पाक कयो, ही बि चवनि था वाक़ई उठ असांजो चोरी थियल आहे, सुञातो असांजो आहे, गुम थियल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वठी वञोसि, वञी हथु कटियोसि। हाणे हिन जो हथु कटियूं। हिकु रिवायत में ईंदो आहे त हज़रत बिलाल साईं खे हुज़ूर जन फरमायो त वञी हथु कटेसि। हथु जॾहिं कटिजी वियुसि त हथु पंहिंजो खणी हथ खे पियो चए, चङो थो जो मुंहिंजे जिस्म मां तूं धार थी वई, न त मूंखे तूं जहन्नम में वठी वञी आहे। अहिड़ो टुकड़ो ई न खपे मूंखे जेको चोरी ऐं गुनाह में मूंखे मुब्तला करे पोइ मुंहिंजो सॼो जिस्म जहन्नम में साड़े। न कटियल हथ सां मुखातब पियो थिए। अंदाज़ो लॻायो त उन ज़माने जा माण्हू आख़िरत वारे अज़ाब खां बचण जे लाइ दुनिया में ई सज़ा खे केॾो पसंदि पिया कनि, ऐं पंहिंजी ज़िंदगी संवारण जे लाइ अल्लाह जे रसूल वटि पेश पिया थियनि। अॼु केतिरा ई भेरा संगत साथ जी शइ खणंदे फमाईंदे, जे फबी वई त ठहियो, ख़बर ई कान्हे वाले केरु खणी वियो। जे पकड़िजी पियो संगत में त पोइ चवंदो भोगन मालिक आई, जे फबियो त ठहियो। ही जहान अॼो के दौर जो। ॿी रिवायत अंदरि ईंदो आहे, जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ फतह थियो, फतह मके वारे ज़माने में, हिन जंग जे ज़माने में, इब्न जरीर रहमतुल्लाह अलैह जे रिवायत में आहे, उन लिखियो आहे, फरमाए त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकु औरत आई, वॾे हशाश बशाश तरह सां पेश कई वई, मज़बूत ख़ानदान जी, इज़त वारे ख़ानदान जी औरत पई लॻे। माण्हू हुनजा वॾा सुलझल आहे, ख़ानदानी माण्हू आहे। औरत ज़ेवर चोराए विधा, पकड़िजी पई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पेश कई वई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन औरत जे बारे में फरमायो त हथु कटियोसि। पर हुन जे क़ौम जे माण्हुनि, ग़ालिबन मख़ज़ूमी कबीले जी औरत हुई, उन औरत जा माण्हू कबीले वारा मिट माइट सभु अॻियां आया, साईं असां फिदियो ॾियण जे लाइ तयारु आहियूं, जेको फिदियो चओ ॾियूं, असांजे हिन औरत जो हथु बचे। जीअं अवां चओ उठ ॾियूं, ॾाचूं ॾियूं, तोॾा ॾियूं, जीअं चओ तीअं कयूं, फिदियो ॾियण जे लाइ तयारु आहियूं, जेको ज़बान सां चओ, हथु न कटिजे। चोरी बि कई आहे, साबित बि थी आहे, मुजरिम बि आहे, पर हथु कटिजी वेंदुसि, ऐबदार थी पवंदी, बचे, हथु बचे, जीअं चओ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, फिदियो बिदियो क़बूल कोन्हे, कुझु बि कोन्हे। माण्हू तरी विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जाॾो इहो मख़ज़ूमी कबीलो, वॾो ज़रा इज़त वारो, हशाश बशाश तमतराक हैसियत रखण वारो, उन्हनि छा कयो, हज़रत उसामा बिन ज़ैद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ख़ासि ख़ादिम आहे, ईअं सम्झो घर जो माण्हू आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काफ़ी सारियूं ॻाल्हियूं मुशावरत तौर ते हुन सां कंदा आहिनि। क़ौम जे माण्हुनि सम्झो त हज़रत उसामा खे था चऊं, पोइ हुज़ूर साईं जन जो वेझो आहे, इन जी सिफ़ारिश हुज़ूर जन क़बूल कंदा। हज़रत उसामा बिन ज़ैद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आयो, सिफ़ारिश कयईं, साईं ही सभु माण्हू गॾिजी करे मूं वटि आया आहिनि, महिरबानी थिए हिन औरत जो हथु बचे, एवज़ में जेको साईं जन चवंदा उहो ॾींदासीं। सभु चवनि था। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गुस्से में भरिजी विया, उसामा अल्लाह जे बयानु कयल हदुनि मां हीअ हिकिड़ी हद आहे,
उन हद खे तूं लताड़ींदो? तूं ईअं हर सां फरमाए थो त मूंखे ॾकणी वठी वई, अलाह जे रसूल जी कावड़ सो बि मुंहिंजे मथां सिधी मूंखे ॾकणी वठी वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी कावड़ गुस्सो मां ॾिसी न सघुसि, ॾकणी वठी वई। रिवाज अंदरि अचे थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं दड़को ॾिनुसि तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तूं त सिफारिश करण आयो हिन औरत जी, मूंखे अलाह जे ज़ात जो कसम आहे जेकॾहिं फातिमा बिनत मोहम्मद मुंहिंजी न्याणी हुजे न ऐं चोरी करे साबित थियसि उनजो बि मां हथु कटींदुसि। ख़ुदा जे हदुनि में तूं ईअं सिफारिश थो करीं? पुराणे ज़माने में अहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा। उन वक़्तु रिवायत अंदरि अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ौम जे माण्हुनि खे गॾाए करे ख़िताब करणु फरमायो। पाण फरमायूं त पुराणे ज़माने में अहिड़े क़िस्म जा माण्हू हुया जो ग़रीब या अबो जेको क़िस्म जो माण्हू कंहिं सज़ा जे मुनासिब पकड़बो हो या हुन ते सज़ा लॻंदी त लॻाए छॾींदा। चोरीअ में, शराब में, ज़िना में ग़रीब खां कंहिंखां जुर्म साबित थियो त हुन ते सज़ा लागू थी वेंदी। पर जेकॾहिं को अमीर माण्हू हूंदो त कंहिं न कंहिं तरह सां माल फिदियो वठी एवज़ो वठी का तावील करे हुनखे बचाए वेंदा। इस्लाम इहो न आहे। इस्लाम मुजरिम खे सज़ा ॾींदो, पोइ मुजरिम ग़रीब हुजे अमीर हुजे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो कड़क अंदाज़ में जॾहिं ख़िताब फरमायो ऐं उन औरत जे बारे में फ़ैसिलो फरमायूं त हथु कटियोसि। उन औरत जो हथु कटियो वियो। जॾहिं औरत जो हथु कटियो वियो सचपच रिवायत अंदरि अचे थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछणु लॻी पई साईं मुंहिंजे लाइ तौबा बि आहे त मां तौबा कयां? हुज़ूरनि फरमायो हा तौबा बि कर। हिकु रिवायत में अचे थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं औरत चादर चोराई ऐं हुज़ूर जन वटि इक़रार कयो पहिरियां वाक़िअ बयानु थी चुको आहे। उन औरत जे हथ कटजण खां पोइ उन औरत बि इहा ॻाल्हि कई त साईं तौबा बि कयां? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि त तुंहिंजे इन तौबा सां अहिड़ो तूं पाक थी वई आहीं, अहिड़ो पाक थी वई आहीं ॼण त तूं न ई जाईं। ऐं हेॾां हीअ मखज़ूम क़बीले जी हशाश बशाक अमीर तरीन ख़ानदानी माण्हू निस्बत रखण वारा उन्हनि जी औरत जॾहिं इहा ज़ेवर थी चोराए हुनजो हथ थो कटियो वञे सिफारिश जी थिए त बि हुज़ूर जन सिफारिश नथा कनि, नथा क़बूल कनि। सज़ा लागू थी वई, हथु कटिजी वियो। उन वक़्तु क़ुर पाक जी आयत नाज़िल थी फमन ताब मिन बाद ज़ुल्मिही वअस्लह फइन्नल्लाह यतूबु अलैह। जंहिं तौबा ताब थी करे अल्लाह तबारक व तआला खां पंहिंजे जुर्म जी माफ़ी वरिती बावजूद इन ॻाल्हि जे त ॾोह थी विया आहिनि उन्हनि खां, ज़ुल्म थी विया आहिनि, नाजाइज़ थी वियूं आहिनि, हाणे तौबा ताब थी करे पंहिंजी इस्लाह जेकॾहिं करे थो त अल्लाह तबारक व तआला बि उनखे बख़्शंदा। त जेॾी सिफारिश थी ओॾो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कड़क थी करे फ़ैसिलो नाफ़िज़ फरमायो। क़ुर पाक जी आयत नाज़िल थी त हाणे जेकॾहिं इहो तौबा ताब थी करे औरत माफ़ी वठे थी उन लाइ माफ़ी बि आहे। हिकु रिवायत अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में हाणे अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी इहा मखज़ूम क़बीले जी अमीर तरीन औरत हथु कटिजण खां पोइ उनजी शादी थी वई, परिणिजी वई। पोइ कंहिं मसइले में का ज़रूरत का हाजत हूंदी हुअसि त वरी असां वटि ईंदी हुई, हथु कटियल हुअसि असां वटि ईंदी हुई, मुस्लमान औरत हुई, अमीर तरीन ख़ानदान घराणे जी आहे। पोइ को मसइलो का ॻाल्हि हूंदी हुअसि त मूंखां सुवालु कंदी, पोइ मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि उहो सुवालु खणी हुनजी हाजत खणी वेंदी हुअसि, हुज़ूर जन मसइले खे हल फरमाईंदा। इतां मालूम थिए थो त जुर्म जे करे जेकॾहिं हथु कटिजी बि वियो आहे त हुनखे केरु लॼ या आर ॼाणण लाइ कोई ईअं नथो चए हल माना अहिड़ी कोई ॾिसी परे खां हिन जो हथु न इहो चोरीअ में कटिजी वई। जीअं असां वटि इहे बुरियूं आदतूं हूंदियूं आहिनि त हे जो घबरायो आहे न इहो ईअं हूंदो थी वई सा छुटी बसि। ऐं हुन औरत खे बि कॾहिं इहा झझक महसूसु नथी थिए हुज़ूर जन जे घर कंहिं मसइले जे लाइ हली थी अचे। अम्मा आयशा सां फरमाए थी का ज़रूरत हूंदी आहे असां पूरी करे छॾींदासीं, कॾहिं बि हुनखे न महसूसु करणु ॾिनोसीं त तो कोई जुर्म कयो न की हुन पाण खे ईअं कमज़ोर महसूसु कयो। इज़त साॻी बरक़रार इस्लाम उनखे चइबो आहे। ॿी रिवायत अंदरि ईंदो आहे हिकु औरत जे अंदरि आदत हुई माण्हुनि खां शादीअ रमीअ में हेॾे होॾां जॾहिं वञे त ओधारे क़िस्म जा ज़ेवर वठे ॾियो त मां पाए वञा भर्ता ते पोइ मोटी अची वरी तव्हांखे ॾींदसि। जीअं औरतुनि में रिवाज हूंदो आहे। कंहिं ज़माने में अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बि वरितो, वरी उहो हार कंहिं जंग तां मोटंदे किरी पियो
जो वरी उनखे ॻोल्हींदे वरी पोइ इल्ज़ाम तराशूं थियूं, वक़्त ते वरी उहा बि बयानु थींदी। त पुराणे ज़माने खां वठी अॼु ताईं इहे ॻाल्हियूं हलंदियूं अचनि थियूं त औरतूं हिक ॿिए खां आरियतन ओधारे तौर ते ज़ेवर वठंदियूं, पोइ वापसि बि कंदियूं। हिकिड़ी औरत जी आदत हुई जंहिंखां वठंदी हुई न पोइ मञींदी कोन हुई, चवणसि त अदी तूं वठी वई असां खां ज़ेवर, भला ॾे उहे, असांखे पाण खे कमु था अचनि। मां किथे वठां, न न मां किथे, मां कोन वरिता आहिनि तव्हां खां, भुलियूं। पोइ वरी मञींदी कोन हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पेश कई वई ऐं हुनजे मथां साबित थी पियो शाहिदनि सां त हा हिन वरिता आहिनि असांजे रूबरू, हाणे मञे कोन थी, हुनजो हथु कटियो वियो। हाणे इन इहा हुकुम ते अमल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में बि रहियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन दुनिया मां बुरको मटे विया, वेसाल करे विया। अबू बकर साईं जे ज़माने में बि अमल रहियो, उमर साईं जे ज़माने में 30 साल ख़िलाफ़त राशिदा जो दौर आहे, उन में बि अमल रहियो। उन खां पोइ बनु अब्बास कबीले में हुकूमत आई, हुक्मरानी इस्लामी सल्तनत, त उन में बि इहो अमल रहियो। उन खां पोइ आहिस्ते 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 ख़तमु थी वियो। हिकु रिवायत अंदरि ईंदो आहे त बगदाद में हिकिड़ो नौजवान हो, अबुल ओला नालो हुउसि, अहले इल्म माण्हू हो, ग़ालिबन यहूदी हूंदो या नसरानी। उन इस्लाम जे कानून ते, क़ुर पाक जे हिन आयतुनि ते एतिराज़ शुरू कयो। वाह वाह वाह, जो कानून आहे तव्हांजो, अड़े छो? चई हिक तरफ़ खां कंहिं मुस्लमान जो जेकॾहिं कोई माण्हू ॾाढ सां ज़ुल्म सां हथ थो कटे त हुन खां तव्हां 10 ऊठ था भराए वठो, 50 ऊठ था दियत में वठो। हिकिड़ो हथु कंहिं माण्हूअ जो कोई जेकॾहिं ज़ुल्म ऐं ॾाढ तौर ते कपे थो वञे त उन खां दियत भराए था वठो। इस्लामी कानून मुताबिक़ 50 ऊठ, ऐं 50 ऊठ जी हले केॾी वॾी रक़म थींदी। ऐं वरी उहो माण्हू जेकॾहिं पाण चोरी थो करे का 10 दिरहम जी मामूली शइ, त बि हुनजो हथु था कटियो। हे ॿई ॻाल्हियूं इस्लाम जूं मुखालिफ़। हिन जो पंहिंजो केरु हथु कटे त उनखे 50 ऊठ जी दियत वठी ॾियो, पाण जेकॾहिं चोरी करे त वरी 10 दिरहम बि मामूली शइ, त पोइ हुनजो हथु कटियो। इहो कीअं? एतिराज़ कयईं। सोचे सम्झी हिन सम्झो त मुंहिंजे हिन एतिराज़नि जो कंहिं वटि जवाब ई कोन हूंदो। पर उन वक़्तु बगदाद में जयद ज़बरदस्त वॾा वॾा काज़ी, वॾा वॾा आलिम, वॾा वॾा मुफ़स्सिर मुहद्दिस रहनि पिया। बुज़ुर्गनि लिखियो आहे त काज़ी अब्दुल वहाब खे जॾहिं हिन शइ जी ख़बर पई त इस्लाम जे कानून ते, क़ुर पाक जे आयतुनि ते एतिराज़ थो करे त इहा सज़ा ग़लति आहे, अकुल जे कानून जे ख़िलाफ़ आहे। हुन चयसि त कम अकुल, तो क़ुर खे सम्झो ई कोन्हे को। इहे ॿई शयूं अलॻि अलॻि आहिनि। जॾहिं इंसान पुरअमुन आहे, जॾहिं माण्हूअ जो हथु पेर ज़बान अमन वारो आहे, मुस्लमान चइबो ई उनखे आहे। अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, मुस्लमान चइबो ई उनखे आहे जंहिंजे हथ खां, जंहिंजे ज़बान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि। माना पाण माण्हू पुरअमुन आहे, इहो हथु ज़ुल्म कंदे नथो खणे, कंहिंसां नाजाइज़ी कंदे, कंहिंसां ॾाढु कंदे हथु नथो खणे। माना हथु हिन जो अमुन सां आहे त इन हथ जी क़ीमत आहे। इन हथ खे जेकॾहिं कंहिं कटे विधो त 50 ऊठ भराईंदासीं, छो त हे पुरअमुन माण्हू आहे। इनखे अमुन पसंदि माण्हूअ खे हिन नुक़सानु ॾिनो, हथु कटियो आहे हिनजो। पर इहो साॻियो ई अमुन पसंदि अमानतदार हथु जॾहिं ख़यानत शुरू करे, चोरी करे न, त पोइ हिन मामूली शइ ते बि हथु कटियोसि, छो त ख़यानत जे करे हिन पंहिंजी क़ीमत विञाए छॾी। त ॾिसो, इंसान जी जेका असुल क़ीमत आहे उहा इस्लामी कानून सां आहे, अमुन सां आहे, प्यार सां आहे, उख़ुवत सां आहे, भाईचारे सां आहे, दरगुज़र करण सां आहे, माफ़ी ॾियण सां आहे। पर जेकॾहिं पंहिंजो इस्लामी कानून ऐं उख़ुवत विञाए थो वेहे, ख़यानत थो करे, बददियानती थो करे, त इंसान जी क़ीमत टके जी आहे। जॾहिं अमुन सां आहे हथु ऐं उनखे कटे थो कोई अमुन पसंदि हथु, त हुनजी 50 ऊठ क़ीमत भरायोसि। पर इहो साॻियो ई अमुन पसंदि जॾहिं ख़यानत करे त क़ीमत विञाए वियो, बसि 10 दिरहम बि चोरी करे त हथु कटियोसि। इहो हथु कम जो कोन्हे को, जेको बददियानती करे, जेको ख़यानत करे, जेको ज़ालिम बणिजी करे ॿियनि जे मथां वसे, इहो हथु कम जो कोन्हे। तॾहिं त उसाह बि चवे पियो त चङो थो जो तूं कटिजी वई मुंहिंजे जिस्म मां, न त अॻिते हली करे तूं मूंखे सॼे जिस्म खे जहन्नम में उछलाईं आहे। चङो थो जो धार थी वई, हाणे मां त बची वियुसि जहन्नम खां। एॾो हुन में अहसासु हो। त पोइ अल्लाह तबारक व तआला बयानु कंदे फरमायो, अलम तालम अन्नल्लाह लहू मुल्कु समावाति वल अर्ज़, छा तूं कोन थो ॼाणी? हाणे लफ़्ज़ अल्लाह ताला अहिड़ो बयानु कयो आहे, क़ुर पाक जी हीअ आयत जेको बि पढ़ंदो न, क़ुर उन सां मुखातब आहे। बज़ाहिर इन आयत जो पहिरियां मुखातब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे,
पर जेको बि पढ़ंदो न हे कानून हे उसूल क़ुरान उनखे चवंदो। जंहिं माण्हू इहो कानून पढ़ियो जंहिं उसूल पढ़ियो इहे ॻाल्हियूं ज़हन में आयसि पोइ जे ख़दशो थोरो बि पैदा थियसि त यार ॻाल्हि वॾी अजीब आहे। माण्हूअ जो पंहिंजो हथु जेकॾहिं कोई कटे थो ॾाढे ज़ुल्म में कटिजी थो वञेसि हथु त पोइ हिसाब किताब में हुनजा 50 उठ भराए था वठूं। पर यार जे पाण चोरी करे 10 दिरहम त पोइ क़ीमत ई कान्हेसि का। 10 दिरहमनि जे एवज़ में हथु कटियोसि 20,000 कहिड़ी हैसियत आहे हथु कटियोसि। ज़हन में जेकॾहिं ख़दशो पैदा थिएसि अल्लाह ताला उन बंदे सां जेको क़ुरान पढ़े थोरो सोचे अल्लाह सां हुन सां मुखातिब आहे। अरे तूं कोन थो ॼाणी अलम तालम अल्लाह लहू मुल्क समावाति वल अर्ज़ कोन थो ॼाणी तूं त हीअ ज़मीन आसमान जी टोटल बादशाही असांजी आहे असांजी मर्ज़ी आहे। थोरी शइ ते सज़ा ॾेई छॾियूं त बि असांजी मर्ज़ी वॾनि ॾोहरनि खे माफ़ु करे छॾियूं त बि असांजी मर्ज़ी। युअज़्ज़िबु मन यशा व यग़फ़िरु लिमन यशा। पर असां कॾहिं बि ईअं कोन कंदा आहियूं त कंहिं ॾोहारे खे छॾे ॾियूं कंहिं मज़लूम खे वरी सज़ा ॾेई छॾियूं। कॾहिं बि ईअं कोन कंदा आहियूं। नंढे ॾोह वारे खे वॾी सज़ा ॾेई छॾियूं ऐं नंढे ॾोह वारे वॾे ॾोह वारे खे वरी माफ़ी ॾेई छॾियूं थोरी सज़ा ॾेई करे। कॾहिं बि ईअं कोन कंदा आहियूं। पर असां जेको फ़ैसिलो कंदा आहियूं तव्हांजे अकुल खां मथे हूंदो आहे तव्हांखे सम्झ में न ईंदो आहे पोइ तव्हां एतिराज़ु कंदा आहियो। तंहिंजे करे तव्हांजे मथां इहा ॻाल्हि लाज़िम आहे त असांजो उसूल ऐं कानून तव्हांखे सम्झ में अचे त बि चवंदा कयो जी बिस्मिल्लाह न अचेव सम्झ में त बि चवंदा कयो असांजो अकुल खुटल आहे न सम्झी सघियासीं पर अल्लाह जे ज़ात फ़ैसिलो सही कयो आहे। तॾहिं अल्लाह से फरमायो वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह तबारक व तआला त हर शइ ते क़ादिर आहे। त अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे ज़रिए सां चोर खे सेखारियो आहे त जेकॾहिं नथो मुड़ी त पोइ तुंहिंजो हथु कटींदासीं। जेकॾहिं अमुन सां इज़त सां रहीं थो शराफ़त ऐं बावकार ज़िंदगी गुज़ारीं थो त तुंहिंजो हथु त छा तुंहिंजे हिकु हिकु आंगुर तुंहिंजे हिकु हिकु जोड़ जी वॾी क़ीमत आहे असां वटि। तुंहिंजे हथ खे केरु ईअं कटे विझे त 50 उठ भरायूंसि। पर जेकॾहिं तूं बदध्यान थी पई न ऐं मामूली शइ बि चोरी करे विधई त पोइ यादि रखजांइ तुंहिंजो हथु 10 दिरहमनि जे वज़न बि कटंदो। अल्लाह ताला हिकिड़ियूं शयूं सेखारियूं आहिनि चोर खे सबक तौर ते। अल्लाह ताला चोरनि खे बि सुधारे ऐं संभालण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह पाक तव्हां असांखे बि आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़